जी बिल्कुलु 18 अक्टूबर कारसाज़ थाने जे शहीदनि जी अॼु 18वीं वरसी मल्हाई पई वञे। कारसाज़ वटि जेको कारसाज़ जे शहीदनि जी यादगार आहे उते मुख़्तलिफ़ पार्टी अॻुवाणनि ऐं कारकुननि जियालनि पारां उते पहुची जेके शहीद आहिनि उन्हनि खे ख़राज अक़ीदत ऐं ख़राज तहसीन पेश करण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। 2007 18 अक्टूबर ते जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जलावतन ख़त्म करे ॾे वापसि आई कराची एयरपोर्ट खां जॾहिं हू शहर फैसल रस्ते शहर ॾांहुं अची रही हुई त ठीकु हिते कारसाज़ वारे जॻह ते राति जो तक़रीबन 12 वॻे धारे हिक ॿिए जे पुठियां ॿ धमाका थिया जंहिंजे नतीजे में हर पासे हिते कारसाज़ वटि शहर फैसल जे ॿिन्ही ट्रैक्स ते इंसानी उज़वा जेके आहिनि उहे पखिड़िजी विया ऐं हिन आसानीअ में 150 खां वधीक कारकुन जियाला ऐं उहिदेदार जेके आहिनि उहे शहीद थी विया ऐं दर्जने माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी पिणु थी पिया। कारसाज़ जे शहीदनि जी अॼु 18वीं वरसी जेका आहे उहा मल्हाई पई वञे छाकाणि त हिन भेरे कराची में 5 माण्हुनि खां वधीक 5 माण्हुनि जे गजण खां वधीक जेके गजण ते जेको आहे उहा कलम 144 लागू थियल आहे। तंहिंजे करे हिन भेरे को वॾो जलसो जेको आहे उहो न पियो थिए ऐं न त हर भेरे कारसाज़ जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ 18 अक्टूबर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां हिकु शानदार जलसो जेको आहे उहो कयो वेंदो आहे। अॼु रुगो बिलावल हाउस कराची में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि CEC जो हिकु अहम इजलास जेको आहे उहो कोठायो वियो आहे ऐं ॿियो तनज़ीम खे इहे हिदायतूं जारी कयूं आहिनि त हर ज़िले में ज़िले सतह ते कारसाज़ जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ दुआया तक़रीबूं जेके आहिनि उहे मुनक़िद कयूं वेंदियूं ऐं CEC जो जेको इजलास आहे उहो बिलावल हाउस में थींदो ऐं उनमें मुल्क जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे उन ते गौर वीचार करण खां पोइ अहम फ़ैसिला कया वेंदा।